नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी। अवां कंडियारो का खबरनाम। डीएसपी कंडियारो हमीद पवन जी बदली खिलाफ शहरीन दुकानदारनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। शहर जो गश्त करण बाद शहर सर्कुलर रोड इस्पताल रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो, जंहिं सबब गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। इन मौके ते वकार गोपांग, काजी सोरंगी ऐं ॿियनि चयो त डीएसपी हमीद पवन हिकु दबंग ऑफिसर आहे। हू ॾुआरियुनि खिलाफ कार्रवाई तेज़ करे अमन व अमान जी सूरतहाल बहितर बणाए समाज या बुराइयुनि जो ख़ात्मो आणंदो आहे। हिननि चयो त डीएसपी हमीद पवन जी मुक़ररी खां पोइ शहरियुनि में समाजी बुराइयूं घटिजी वयूं आहिनि ऐं शहर में अमन व अमान सूरतहाल सही थी वई आहे। डीएसपी हमीद पवन खे बदिली कयो वियो आहे। अहिड़ी ऑफिसरनि जी बदिली बाद तालुके अंदरि समाजी बुराइयूं वधी वेंदियूं ऐं ॾुआरी मैदान ते अची वेंदा। हिननि आईजी सिंध समेत वस वारनि खां मुतालबो कयो त मामले जी नोटिस वठी डीएसपी हमीद पवन खे कंडियार में मुक़ररु करे शहरियुनि मां बेचैनी ख़त्म कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।